बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिल करीम अम्मा बाद। खलीफ़ो मियाँ लुकमान रहमतुल्लाह अलैह नकुल बयान करे थो त हज़रत पीर साईं रोज़े वारा लाड़ जे सफ़र ते हुआ। संदन वॾे बिरादर मियाँ अब्दुल रसूल शाह जो ख़त पहुतो, जंहिंमें लिखियलु हो त सरकार लिखियो आहे त जीअं अव्हां जे ॿनिन ते अॻ में ढल वग़ैरह माफ़ हुई, हाणे बि उहा माफ़ आहे। बाक़ी जेके नवां माण्हू लॾे आया आहिनि उन्हनि खां ढल ऐं ॿिया हक़ हुक़ूक़ वग़ैरह वरिता वेंदा। तॾहिं पाण इरशाद फरमायाऊं त माण्हू अल्लाह जी यादि खां गाफ़िल थिया त उन्हनि जे मथां हुक्मरान बि ज़ालिम मुक़ररु थिया। माण्हुनि खे खपे त निमाज़ ऐं अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ़ रहनि। पोइ संदन इन हिदायत ते जॾहिं अमल कयो वियो त अल्लाह तबारक व तआला समूरियूं तकलीफ़ूं ख़तमु करे छॾियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे संदन तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।